सलामकुम दोस्तों, जीअं त ए भाऊ आहे हिकिड़ो खट थो आणे, कारीगर आहे खटुनि जो, VIP कारीगर आहे ऐं हल वल जो कारीगर आहे। इन भाऊ खां पुछंदासीं त हे खट जी कीअं थो आणे ऐं हिन जी उजरत घणी आहे ऐं हिनखे घणी महिनत मज़दूरी मिलंदी आहे। भाऊ सलामकुम, छा हाल आहे? पुछां केरु चवंदा? किथां जो? छा थो करी? खट? अच्छा, कीअं घणी तव्हांखे मज़दूरी मिलंदी आहे खट जी वाण जी? 2500 रुपया। अच्छा, हीउ कहिड़ो तरीक़ो आहे खट वाण जो? काना पेटी। अच्छा अच्छा, ऐं जो अलावा हिन खट जे तरीक़े वाण जा घणा आहिनि? अच्छा, पहिरियों A1 जेका पहिरियों नंबर डिज़ाइन हूंदी आहे उनजी घणी आहे इहो रक़म वाण जी? असां वाणींदा 2500 रुपया बि 3000 3000 में लिखणु वेलकम तारीख़ शादी मुबारक नालो सही सही, हा। अच्छा, जेॾी महिल शादीअ जी हुजे उहा लिखी ॾींदा आहियूं, वेलकम जेको बि हूंदो गुड बाय जेके बि हूंदो तव्हां लिखी वेंदा आहियो, माना वाणे वेंदा आहियो जेको तव्हांखे मालिक कारीगर चवंदो। जी जी दोस्तो, जीअं त तव्हां हीअ ॿुधो त भाऊ जो कारीगर आहे खटुनि जो, हीअ वाणे थो पियो खट, VIP कारीगर आहे। ॾिसो था त हीअ खट वाणे थो पियो ऐं हे बंबरो साहिबु आहे, चए थो असां 2500 बि वठंदा आहियूं, 3000 बि वठंदा आहियूं। जहिड़ी तव्हां खट चवंदव, जहिड़ी तव्हां तरीक़ो खट जो चवंदव, वेलकम चवंदव या शादीअ जे बारे में चवंदव, शादीअ जे बारे में जेका खट हुजे वाणाई अथव असां वाणे सघंदा आहियूं, लिखी बि वेंदा आहियूं वेलकम जा शादी मुबारक। ऐं असांजी उजरत जेका आहे तक़रीबन ऐं जेको आहे सो तक़रीबन 2500 बि आहे, 3000 बि आहे, जेकी बि माना हिन जी आहे उहा हिनखे ज़रूरु मिलंदी आहे। पोइ अहिड़े साईं महांगाई दौर में तव्हांजो पेट गुज़र थिए थो? अच्छा, सही आहे, अला साईं राम। तव्हां चांहि वांहि पीती अथव? ठीकु आहे साईं, महिरबानी साईं, तव्हांजी वॾी वॾी हे कारीगर आहे खट जो साईं, ॾिसो था खट जे वाणे थो पियो, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी साईं जी। हे साईं असां बीठा आहियूं हींअर घुमट में, अलाह साईं राम कंदो हर पंहिंजो। ठीकु आहे दा?